डियर व्यूअर्स, अस्सलाम वालेकुम। मूंखे हीअ ॻाल्हि ॿुधाईंदे ॾाढी ख़ुशी थिए थी त सिंध जो माण्हू जेको साञाहवंद माण्हू आहे, जेको जिथे बि रहे थो, उहो अमेरिका में हुजे, लंडन में हुजे, फ्रांस में हुजे, ॿिए हंधि हुजे, उहो पंहिंजी हिन क़ौम जे सुरनि खे जॾहिं ॾिसे थो, माण्हुनि जो दर्द, माण्हुनि जूं आहूं, माण्हुनि जूं चीखूं, माण्हुनि जूं रड़ियूं, नंढड़ा ॿार, मिसकीन औरतूं खुले आसमान हेठि वेठल जॾहिं ॾिसे थो त ज़ाहिर आहे हर इंसान जे अंदर में हिकिड़ी दिलि थिए थी, हिकिड़ो प्यारु थिए थो, हिकिड़ो क़ौमी जज़्बो थिए थो, त उनखे ॾाढी तकलीफ़ थिए थी। असांजे वर्ल्ड सिंधी कांग्रेस जी अदी भेण आहे रुबीना शेख, जेका चेयरपर्सन आहे वर्ल्ड सिंधी कांग्रेस जी, उन लिखियो आहे त असां इंतिहाई अफ़सोसनाक सूरत हाल मां गुज़री रहिया आहियूं। तमामु वॾी तबाही थी आहे, सिविल सोसाइटी, फ़र्द, ॿिया सभु उन कम में आहिनि त असीं कंहिं न कंहिं तरीक़े सां पंहिंजे माण्हुनि जी मदद कयूं। उन करे असां बि पंहिंजे वसआर अंदाज़नि मुताबिक़ असांजे गॾियल सहकार करे 15,000 अमरीकी डॉलरनि खां वधीक फंड गॾु कयो आहे। असांजी अणथक कोशिश सां जल्दी कुझु वधीक जेको आहे सो अञा तंज़ीमुनि खे बरतानिया, यूरोपी यूनियन जे कैनेडा, अमेरिका में शामिलु उन्हनि खे कंदासूं। तंहिंजे करे असां तमामु घणी कोशिशूं कयूं पिया त हिकु मुसलसिल मनसूबाबंदी वारी रफ़्तार खे वधीक असराइतो बनायूं। जेकॾहिं तव्हां बि इन असांजी कोशिशुनि में हिसो वठणु चाहियो था, सॼी दुनिया खे अदी रुबीना जेको आहे सो अपील कई आहे त असां सां हिन में मुहिम में गॾु शिरकत कयो। ॿी ख़बर जेका आहे उहा हीअ आहे त वर्ल्ड सिंधी कांग्रेस पारां जनीवा में गॾियल क़ौमुनि अॻियां सिंधी माण्हुनि ते हथरादू मड़ियल बोर्ड ख़िलाफ़ वर्ल्ड सिंधी कांग्रेस जो मुज़ाहिरो हुयो। वर्ल्ड सिंधी कांग्रेस WSC गॾियल क़ौमुनि जे सेक्रेटरी जनरल खे हिकु याददाश्तनामो पेश कयो। हिन गॾियल क़ौमुनि ऐं आलमी इदारे बिरादरीअ खां मुतालबो कयो त सिंध में ॼाणी ॿुझी आंदल बोर्डनि जी जांच लाइ हिकु कमेटी जोड़ी वञे। ख़त में वरजायो वियो त पाकिस्तान हुकूमत हिन साने खे पैसो हासिलु करण लाइ इस्तेमालु करे रही आहे, पर लखें सिंधी माण्हुनि जी मदद करण खां मुकमिल लाताल्लुक़ आहे। हिन बोर्ड सबबु तबाह थियल लखे माण्हुनि जी रिलीफ ऐं बहाली लाइ आलमी कोशिशुनि खे मुतहर करण जी दरख़्वास्त कई आहे। हीअ ॻाल्हि ॾाढी वज़नाइती आहे त पंहिंजो इमदाद त तमामु घणी आई आहे, बल्कि हिन वक़्त ताईं 120 जहाज़ जेके न उहे आया न, ऐं कल्ह जेका ऑफिशियली स्टेटमेंट हुई पंहिंजो कुझु ऑर्गेनाइज़ेशन जी, उन में बल्कि वॉइस ऑफ अमेरिका जी, त असां अमेरिका जेको आहे सो हिन वक़्त ताईं 55 मिलियन डॉलर जेके न उहो ॾिना न, ऐं चाइना 60 मिलियन डॉलर ॾिना न। उनखां पोइ फ्रांस जेको आहे सो ऐलान कयो आहे त असां डोनर कन्वेंशन बल्कि डोनर कॉन्फ्रेंस था करायूं। उन में बि थी सघे थो त 100 मिलियन डॉलर खां बि वधीक जेके आहिनि सो उहे पैसा हिननि खे मिलनि। त हीअ जेको वर्ल्ड सिंधी कांग्रेस जेको मुज़ाहिरो कयो आहे जनीवा में, त 22 सेप्टेंबर ते मुज़ाहिरो थियो आहे, इहो हिकिड़ो ॾाढो सुठो क़दम आहे। सॼी दुनिया खे ॿुधाइणो आहे, पंहिंजो केस पेश करिणो आहे। ऐं केस असांजो जेको आहे न उहो सिंपल आहे। उहो केस सिंपल आहे, हीअ आहे त पीपल्स पार्टी हिननि 15 सालनि में सिंध जो ॿेड़ो ॿोड़ियो आहे। सिंपल केस आहे असांजो। का बि बंधन ते मरमत न थी आहे, का बि वाहन जी खोटाई न थी आहे, का बि सिम नालनि जी खोटाई न थी आहे। हीअ जेका बि बोर्ड जेका बि नुक़सानु ॾिनो आहे, जंहिंमें मां उन में पंहिंजो जेको तब्ज़ियो पंहिंजो पेश कंदुसि,
त मींहुं बिल्कुलु हुयो ऐं हूअं 200, 250, 300 मिलीमीटरनि ताईं पवंदो हो। हिन दफ़े 600 मिलीमीटर पियो आहे। पर सची ॻाल्हि हीअ आहे त हीउ जेको घणे में घणो जेको नुक़सानु थियो आहे इहो हिननि जी बैड गवर्नेंस, करप्शन जे करे नुक़सानु थियो आहे। माण्हू हीउ जेको ॿुॾा आहिनि, सिंध जेका ॿुॾी आहे उहा हिननि जे बैड गवर्नेंस जे करे ॿुॾी आहे, हिननि जे करप्शन जे करे ॿुॾी आहे। ऐं उन करप्शन जो वॾे में वॾो जेको ज़िम्मेवारु आहे उहो एजुकेशन डिपार्टमेंट आहे। सो तंहिंजे करे पंहिंजो हीअ जेका ख़बर आहे त वर्ल्ड सिंधी कांग्रेस गॾियल क़ौमुनि जे सेक्रेटरी जनरल खे हिकु याददाश्तनामो पेश कयो आहे, जंहिंमें उन्हनि अपील कई आहे त हिन सॼे मामले जी हिकु बैन अल-क़ौमी जेका आहे सा कमेटी मुक़ररु कई वञे जेका जांच करे। इहो हिकिड़ो सुठो क़दम आहे। असीं पाण चऊं पिया त हिकिड़ी अदालती कमीशन क़ाइमु कई वञे। जे मिसाल खैरपुरनाथन जा ॿुॾी आहे त उन जे ॿोड़ण जो बि पुठियां इहो ई हुयो मामिलो। वर्ल्ड सिंधी कांग्रेस हीउ जेको कमु कयो आहे त इहो उन ते असीं ॾाढो ख़ुशि आहियूं। जेको बि माण्हू सॼी दुनिया में जिथे बि को बि कमु कंदो त ज़ाहिर आहे उहो उन कम सां असांखे फ़ाइदो पवंदो, असांखे इज्तमाही फ़ाइदो पवंदो। सिंध ॾाढो पोइते हली वई आहे मुआशी तरह सां, ऐं घटि में घटि जेको आहे 903,000 अरब रुपयनि जो नुक़सानु थियो आहे। फ़सुलु मुकमिल ख़तमु थी वियो आहे। महांगाई, बेरोज़गारी, माण्हुनि जी चेल चिॿी थी पई आहे। सो बसि हिन खां वधीक मूंखे त सचमुचो के लफ़्ज़ नथा मिलनि त मां के लफ़्ज़ पेश कयां। तव्हां जेकॾहिं वटि के लफ़्ज़ हुजनि त पोइ ज़रूरु हिन वीडियो ते कमेंट्स करे मूंखे ॿुधाइजो। महिरबानी, थैंक यू।